सिंध के मुख्तलिफ शहरन में वक्फे से बरसात जो सिलसिलो जारी। 6 ॼणा फोत। राजधानी कराची के मुख्तलिफ इलाइक़नि में वसकारे सबब नदियुनि नालनि में चाड़। कोरंगी काज़वे बे ॾींहुं भी खुली न सघियूं। मलीर नदी में बुॾी वियल नौजवान जो बे ॾींहुं भी को पतो न पियो। वारिस परेशान। हैदराबाद, सखर, बदीन, जामशोरो, कोटड़ी, टडेजाम, जाती, निंदे, पडीदन में वसकारो। कढण ऐं निंदे में विज किरण सबब 3 ॼणा फोत। मीरपुर ख़ास, जैकबाबाद ऐं पडीदन में करंट लॻण सबब 3 ॼणा हयाती विञाए वेठा। सिंध ऐं बलूचिस्तान में 9 ॾींहनि खां हलंदड़ बरसातुनि 30 सालनि जो रिकॉर्ड तोड़े छॾियो। मुखालिफ दुर्जगवान हलीमा आदिल शेख तरफां कोरंगी काज़वे जो दौरो। सिंध सरकार ते तनकीद। संदसि चवण आहे त बरसात खां पोइ हर साल वांगुरु कोरंगी काज़वे बुॾी वियो आहे। 14 साल गुज़रण बावजूद सिंध सरकार कोरंगी काज़वे न ठाहे सघी आहे। मलीर नदी ते कब्ज़ा करे क्रैश प्लांट कायम करे पानी जो वहकिरो रोकियो पियो वञे। वज़ीर नर्सरी ऐं शाराए फैसल ते तस्वीरूं ठाहे वापसि मोटिया। खेनि शर्म अचणु घुरिजे। सऊदी अरब समेत नार के मुख्तलिफ मुल्कनि में ईद उल अज़हा मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। मस्जिदुल हराम ऐं मस्जिद नबवी में ईद नमाज़ जा वॾा मेड़ाका। सऊदी ऐं परॾेही शहरियुनि जी वॾे अंग में शिरकत। मुसलमाननि समेत समूरी दुनिया जी सलामती ऐं ख़ुशहाली लाइ दुआऊं। सिंध समेत सॼे मुल्क में ईद उल अज़हा सुभाणे मल्हाई वेंदी। कराची समेत नंढनि वॾनि शहरनि में ईद जूं तयारियूं आख़िरी मरहलनि में दाख़िल। मालपड़ियुनि में जानवरनि जा अघ घटि न थी सघिया। आख़िरी ॾींहं ते बि वापारियुनि जी गाट टोड़ अघनि जी उगाड़ी। ट्रांसपोर्टरनि भाड़नि में 3 ते इज़ाफ़ो करे छॾियो। वधीक भाड़ा वठंदड़ ट्रांसपोर्टरनि ख़िलाफ़ कार्रवाई न थी सघी। रिथाबंदी वारे वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल चयो आहे त मुआशरे में इंतिहा पसंदी नफ़रत जो ज़हर तेज़ी सां पखिड़िजी रहियो आहे। तहरीक इंसाफ़ वारा मुआशरे में नफ़रत वधाए रहिया आहिनि। इमरान ख़ान माण्हुनि खे इस्तेमाल करे फिटो कंदो आहे। कूड़े इल्ज़ाम जी सियासत सबब इमरान ख़ान रोडनि ते धिका खाई रहियो आहे। अॻूणे घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त पंजाब में नंढी चूंड जो नतीजो सियासी मंज़र तब्दील करे सघे थो। हुक्मरान रुगो पंहिंजा केस ख़त्म करे रहिया आहिनि। बिजली ऐं गैस जे अघनि में अञा वधीक इज़ाफ़ो थींदो। हाजी सगोरा 2 पत्थर इंपोर्टेड शैतान लाइ बि पाण सां गॾु आणनि। महांगाई जी शरह 34% ताईं पहुची वई आहे। ग़रीबनि खे भाषण न पर राशन घुर्जे। परवेज़ इलाही सां के बि इख़्तिलाफ़ न आहिनि पर नज़रियाती इख़्तिलाफ़ थींदा रहंदा। छा असां ॿिन्ही हिक ॿिए ख़िलाफ़ को बयान जारी कयो आहे? सियासत में अजीब सूरत-हाल आहे ऐं रोज़ाने वीडियो हलायूं पई वञनि। ख़बर नाहे परदेह में मुल्की सियासत खे कीअं ॾिठो वेंदो हूंदो। क़ौमी सलामती जा इदारा मुल्की इस्तेहकाम जा ज़ामिन आहिनि। मुस्लिम लीग काफ सरबराह चौधरी परवेज़ इलाही। कंबर में हथियार बंदन नौजवान के गोलियों हणी कत्ल करे छॾियो। गरीबाबाद पाड़े में वहीद अली बुलेदी गोलियुनि जो खाज। एम्बुलेंस न मिलण सबब लाश चिंची रिक्शा ज़रिए अस्पताल मुंतकिल। बख्शापुर में भाइटे कान्हे इल्ज़ाम हेठि पंहिंजी चाचीअ खे क़त्ल करे छॾियो। ॻोठ लकाऊ बंगवार में मोहब्बत बंगवार शीरत ख़ातून खे क़त्ल कयो। डेरा मुराद जमाली में हथियार बंदन घर ते हमलो करे हिक औरत खे क़त्ल करे छॾियो। ॿी औरत मरणी। वाक़िए सबब इलाइक़े में ॾहका। हैदराबाद में मुबैना क़त्ल थियो। शागिर्द अशफाक शर्जा कातिल गिरफ़्तार न थी सघिया। वारसनि तरफ़ां कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ ठरी मीरवा में एहतजाजी मुज़ाहिरो। अॻवाणनि जो चवणु आहे त 4 हफ़्ता गुज़रण बावजूद अशफाक शर्जा कातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। हैदराबाद पुलिस केस जी जांच में कंहिं बि क़िस्म जी अॻभराई न कई आहे। कश्मीर में अगवा थियल पोहरियत सादिक लाशारी की बाज़ियाबी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो। इंडस हाईवे ते धरनो। अॻवाणनि जो चवणु आहे 5 महीना गुज़रण बावजूद पुलिस पोहरियत सादिक लाशारी के बाज़ियाब न कराए सघी। शिकारपुर पुलिस मुग़वी जी बाज़ियाबी लाइ कख भञी बीणो न कयो।
पिथोरे वेझो रोड हादसे जा वधीक 2 ज़ख़्मी फ़ौत। अंग छथी वियो। फ़ौतनि में नियाज़ मरी, सत्तार मरी, उमर ख़ास के लिए दीन मोहम्मद ख़ास के लिए अकबर ऐं जबार गाॾे ही शामिल। वाक़े सबब इलाइक़े में सोग। मीरो ख़ान भरिसां 5 पोलनि मां बिजलीअ जूं तारूं चोरी, 20 ॻोठनि जी बिजली बंदि। ॻोठाणनि जो एहतजाजी मुज़ाहिरो, टायरनि खे बाहि। ॻोठाणनि जो चवणु आहे त सेप्को अमले चोरनि ख़िलाफ़ कार्रवाई करण बदिरां बिजली बंदि करे छॾी आहे। बिजली न हुअण सबबि पीअण जे पाणी जो बहिरान पैदा थी वियो आहे। मिठियाणी में ट्रांसफार्मर न मिलण ख़िलाफ़ शहरियुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवाणनि जो चवणु आहे त 10 महीना गुज़रण बावजूदि संदनि ॻोठनि जी बिजली बहाल न थी सघी। अख़्तियारियूं ट्रांसफार्मर ॾियण खां लवाए रहियूं आहिनि। ऐं श्रीलंका में सियासी ठिकताण सबबि क़ौमी क्रिकेट टीम जो प्रैक्टिस सेशन मुलतवी। पाकिस्तान ऐं श्रीलंका विच में पहिरियों टेस्ट मैच 16 जुलाई ते खेॾी वेंदी।